साईं सदाईं करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करीं। सिंधती वारसो मुझा दोस्तों, अस्सलाम वालेकुम। जी सिंध जी मुझो रहबर साईं GM सैयद। दोस्तों, अज जैं मौजू ते अवां सभिनि सां कचहरी कंदुसि उहो आहे असांजे समाज जे अंदरि रीत रवाज, ज़ात परस्ती ऐं अना परस्ती आहे। तमामु वॾो हिकिड़ो मौज़ू जंहिंजा फ़ाइदा पंहिंजी जाइ ते हूंदा, नुक़सान पंहिंजी जाइ ते आहिनि, पर आउं बेसिकली इन कचहरीअ में आउं नुक़साननि ते थोरी तवजो ॾींदुसि। बेसिकली थियो छा आहे त जेके रीत रवाज असांजी सोसाइटीअ में आहिनि उहे हिकिड़े वक़्त जा तक़ाज़ा हुआ। असांजा वॾा, असांजा बुज़ुर्ग पंहिंजे ज़माननि में जॾहिं रीतुनि रवाजुनि ते हलंदा हुआ त उहे उन वक़्त जा तक़ाज़ा हुआ, उन वक़्त जी ज़रूरत हुई, उन ज़माने जे हिसाब सां हलिया। ऐं पंहिंजनि रीतुनि रवाजनि ते हलण में या पंहिंजनि ख़ानदानी उसूलनि ते हलण या पंहिंजी कम्यूनिटी जे उसूलनि ते हलण में ख़राबी न आहे। ख़राबी तॾहिं पैदा थिए थी जॾहिं असांजा उहे रीत, उहे रवाज, उहे उसूल, उहे आदर्श नुक़सान पहुचाइण लॻा। असांजी सोसाइटी में इहो ई थियो आहे। असांजी सोसाइटीअ में जेके ज़ातूं आहिनि, बिरादरियूं आहिनि, उहे पंहिंजे पाण में हिकिड़ियूं बादशाहतूं क़ाइमु थी वियूं आहिनि। त क़ौमी तसवुरु जेको आहे, सिंधी क़ौम जो तसवुरु, त उहो बि हिकिड़ी जाइ ते उन लाइ हिकिड़ो तमामु वॾो इहो क़ौम जे अंदरि हिकिड़ी ॿी क़ौम आहे। असांजे नॉर्मल सतह आम ज़बान ॿोली जे अंदरि इहो लफ़्ज़ बि इस्तेमालु कयो वेंदो आहे, कम्यूनिटीज़ लाइ क़ौम बि इस्तेमालु कंदो आहे। ख़ैर, अॼु उन जी कचहरी कोन पिया कयूं। अॼु बेसिकली आउं कचहरी करे रहियो आहियां त हीअ जेके असांजा रीत रवाज आहिनि, इन्हनि रीतियुनि रवाजनि ते हलण खां वक़्तु कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त वक़्त सां असीं अप टू डेट कोन था थियूं, जंहिंजे करे उहे रीत रवाज प्रॉब्लम थी वेंदा आहिनि सोसाइटी जे लाइ। जंहिं वॾे में वॾी मिसाल आहे मिटी माइटी। आउं ॿियनि कम्यूनिटीज़ जी ॻाल्हि फ़िलहाल कोन थो कयां, आउं पंहिंजी सैयद कम्यूनिटी जी ॻाल्हि थो कयां। हाणे जंहिंमहिल इहा ॻाल्हि तव्हांखे की मिसाली तौर ई कंदुसि तव्हां सां, त तव्हांखे आई एम श्योर इहे उसूल ॿियनि कम्यूनिटीज़ में, ॿियनि बिरादरीज़ में बि साॻा क़िस्म जा उसूल, आदर्श, रवाज आहिनि। भई इहो आहिनि त असां सैयदनि जे अंदरि शुरूअ खां ई रीत रवाज रही आहे त हू सैयदनि में ई शादियूं कंदा रहिया आहिनि, कंदा रहिया आहिनि, जंहिंजो ठीकु आहे को रीत रवाज हलंदो अचे, को ख़ैर, पर उनजी नेगेटिविटी वञी आहे बची आहे त बुनियाद हाणे ज़ात थी वई आहे, ज़ात परस्ती थी वई आहे। माना ईअं चइजे त हिकिड़ी पढ़ियल लिखियल छोकिरी सैयद न्याणी जी शादी हिकिड़े ॼट सैयद सां त पॉसिबल आहे, छो त हू सैयद आहे, हुनजी बुनियाद सैयद आहे। पर हिकु पढ़ियल लिखियल सैयद न्याणी जी शादी हिकु पढ़ियल लिखियल गैर सैयद सां मुमकिन न आहे। छो आहे ईअं? असांजी प्रायोरिटी छो बणिजी वई आहे उहा शइ जेकी प्रायोरिटी न बणजणु खपे? प्रायोरिटी ज़ात छो आहे? प्रायोरिटी बिरादरी छो आहे? ॾिसो, असांजा वॾा जंहिंमहिल इहे प्रायोरिटीज़ रखंदा हुआ त उन जी वजूहात हुयूं। उनजी वॾे में वॾी वजूहात आई त घर जो माहौल साॻियो हुजे। न्याणी पराए घर में वञे थी त उते माहौल साॻियो हुजे। पर हाणे ज़मानो मटिजी वियो आहे। हाणे कम्यूनिटी बेस ते बुनियाद ते तव्हांजे घर जा माहौल मटियल न हूंदा। हींअर तव्हांजी तालीम जे बुनियाद ते तव्हांजे घर जो माहौल हूंदो, तव्हांजी ख़ानदानी बैकग्राउंड ते माहौल हूंदो, तव्हांजे किरदार जे मथां हूंदो। असां वटि ईअं छो आहे त बुनियाद जिते तालीम, किरदार ऐं ख़ानदान हुअणु खपे उते बुनियाद ज़ात बणिजी वई आहे? ईअं छो आहे? इहो ई नुक़सानु आहे। ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि आउं वाज़ह तौर ते क्लियर कंदो हलां त जंहिंमहिल आउं इहा ॻाल्हि पंहिंजी सैयद कम्यूनिटी हिसाब सां कयां थो त इन अंदरि इयूं मिसाल हुजनि त ही जेके ज़ातूं आहिनि या ही जेके कम्यूनिटीज़ आहिनि, इहे असांजी सुञाणप लाइ आहिनि। ऐं मज़हब जे अंदरि केरु मज़हब जो सहारो केरु वठे त उनखे ॿुधाईंदो आहे त मज़हब में किथे बि इहो न आहे
त सईद न्याणी ग़ैर सईद जे घर कान वेंदी, अहिड़ो को बि उसूल न आहे। असां वटि रीतूं रवायतूं आहिनि, ठीकु आहे, केरु फॉलो करणु चाहे थो त भले करे, पर जॾहिं रीत रवाज सां नुक़सानु पहुचे त पोइ उन रीत रवाज खे विसारणु खपे। असां वटि ईअं ई थी रहियो आहे। तव्हांखे यादि कोन्हे त असां वटि कंहिं ज़माने में चयो वेंदो हो त वाह हमरा पंहिंजी घर जी न्याणी पंहिंजी वॾियूं जेके आहिनि क़ुर हवाले करे छॾी। उन वजह छा हुई? उन जी वजह इहा हूंदी त पंहिंजे रीत रवाज पंहिंजी ज़ात परस्ती जी बुनियाद ते उन्हनि खे संग कोन मिलंदा, इन करे उन न्याणियुनि खे विहारे छॾींदा हुआ। हाणे हींअर बि ईअं थी रहियो आहे, छो त असां पंहिंजी तस्कीन जे लाइ, असांजी हिकिड़ी जनरेशन पंहिंजी तस्कीन जे लाइ, पंहिंजे ईगो जे लाइ नथी करे इहो, न छा पियो थिए, न्याणियूं घर में अची वञनि, न्याणियूं घर में अची वञनि, ऐं इहो हर कास्ट में आहे। ऐं इलाही माण्हू शइ खे फॉलो कोन था कनि। असांजी प्रायोरिटी साफ़ किरदारु हुअणु खपे, तालीम हुअणु खपे, हिकिड़ो सुठो ख़ानदान हुअणु खपे, छोकिरे जो रोज़गार हुअणु खपे। त बाबा शादी करण खां पोइ हीअं थींदो, ॿ टे वेला मानी खाराए सघंदो कोन खाराए सघंदो, पर असां उहो कोन्हे, जंहिंजे करे सोसाइटी नुक़सानु अची रहिया आहिनि। आउं डिटेल में वञा तव्हांखे, आउं इलाही अहिड़ा इलाइक़ा पंहिंजे सिंध जा ॿुधाए सघां थो जिते सैयद कम्यूनिटी हुजे, ॿियूं कम्यूनिटीज़ हुजनि, उन्हनि कम्यूनिटीज़ जूं न्याणियूं इन करे वेही वयूं छो त हुननि जे वॾनि जा जेके आदर्श आहिनि, वॾनि जा जेके रूल्स एंड रेगुलेशन आहिनि, उहे हुननि खे परमिशन कोन था ॾियनि। यकीन कयो, अगरि असां इहो न सम्झंदासीं त मुस्तक़बिल में अचण वारियूं असांजूं नसलूं इहो चवंदियूं, जेके इन्हनि रीतियुनि रवाजनि सां इफेक्ट थींदियूं, ईअं चवंदियूं त असांजा वॾा जेके हुआ उन्हनि पंहिंजे ईगो जे लाइ असांजी ज़िंदगियूं तबाह कयूं, इहो चयो वेंदो। इन करे असांखे एज़ अ सोसाइटी सम्झणु खपे त बाबा कहिड़ी शइ इंपॉर्टेंट आहे, कहिड़ी शइ इंपॉर्टेंट न आहे। जेकी शइ इंपॉर्टेंट आहे उनखे प्रायोरिटी ॾियणु खपे। इन करे आउं अवां सभिनि खे रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करे इन शइ खे सोचो, इन ज़ात परस्ती मां निकिरो, इन सैयद परस्ती मां निकिरो, इन बरोच परस्ती मां निकिरो, इन समाट परस्ती मां निकिरो, इंसान परस्त थियो, साफ़ किरदार परस्त थियो, तालीम परस्त थियो। इहो कयो। बिल्कुलु केरु अगरि फॉलो करे तो कल्चर खे का ख़राबी न आहे, पर जॾहिं कल्चर सां नेगेटिविटी अचे थी त पोइ ख़राबी आहे। इलाही माण्हू अहिड़ा हूंदा जेके चवंदा हूंदा बाबा असांजी न्याणियूं कोन थियूं तरास कनि, असां छोकिरा तरास कोन, असीं फॉलो कयूं था, ठीकु आहे, फाइन। पर हिकिड़ा चवनि था त असीं कंदासीं कोन, जो झल ईगो आहे, हीअं आहे, त इहो प्रॉब्लम आहे। इन जे करे न्याणियुनि जी ज़िंदगी तबाह थिए थी। ऐं अहिड़नि मामलनि जे करे जॾहिं सोसाइटी जे अंदरि अहिड़नि मामलनि खे डील थो कयो वञे, सोसाइटीअ में नेगेटिव एस्पेक्ट्स पैदा थियनि था, उन सां ख़राबियूं मुआशरे में पैदा थियनि थियूं। इन करे दोस्तो हाणे वक़्तु अची वियो आहे, 2020 हले पियो। असां अॼु अगरि 2020 जे अंदरि उहे तक़ाज़ा अपनायासीं जेके 5000 साल पहिरीं या 100 साल पहिरीं, 5000 साल खां पुराणो थी विया, 50 साल पहिरीं या 50 या 100 साल पहिरीं जे समाज वारियूं थ्योरीज़ ॿुधाईंदुसि त असीं फेलियर हलिया वेंदासीं। मौला अली अलैहिस्सलाम जो कौल आहे न, पंहिंजी औलाद खे ईअं न निपायो त जीअं तव्हांखे निपायो, तव्हां हुननि खे ईअं निपायो जीअं उहे ॿी जनरेशन लाइ आया आहिनि। हुननि जी निपाइण वक़्तु यादि रखो त हू हिकिड़ी ॿी जनरेशन लाइ पैदा कया विया आहिनि। जेके रीतूं रवायतुनि वॾनि इख़्तियार कयूं, बिल्कुलु हुननि जा पंहिंजा हिकिड़ा तक़ाज़ा हुआ ऐं सोचे सम्झी कयूं हूंदियूं। किथे हुननि खां बेवाजिबी थी सघे थी वई हुजे। नो वन इज़ परफेक्ट। इन करे अचो त ही ज़ात परस्ती, ही अना परस्ती, आउं हुनखे ज़ात परस्ती कोन थो सम्झां, हुनखे अना परस्ती सम्झां थो। फॉर सम रीज़न असांजे दिमाग़ में वेही वियो आहे त असांजी बेइज़ती थींदी, का बेइज़ती कान थींदी। अहिड़ो मसइलो, अहिड़ी नेचर न अपनाइजे जो असां पंहिंजी अना जे लाइ पंहिंजनि मिठनि, पंहिंजनि बचनि, पंहिंजनि प्यारनि खे तकलीफ़ ॾियूं। इन करे अचो हिन ज़ात परस्ती मां, हिन अना परस्ती मां निकिरो। महिरबानी करे हीअ वीडियो वधि में वधि शेयर कयो। आख़िर में साॻी उहा दुआ जेकी हमेशह घुरंदो आहियां, साईं सदाईं करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी, जिए सिंध, जिए मुंहिंजो रहबर साईं जीएम सैयद।